सिंध हाई कोर्ट पारां डिवीज़न जे हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि अंदरि सेकेंडरी उस्तादनि जे प्रमोशन ते स्टे लॻाए छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। सिंध हाई कोर्ट पारां हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि अंदरि सेकेंडरी उस्तादनि जे प्रमोशन ते स्टे लॻाए छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट पारां हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि अंदरि सेकेंडरी उस्तादनि जी प्रमोशन्स ते स्टे जारी करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट पारां हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि अंदरि सेकेंडरी उस्तादनि जे प्रमोशन्स ते स्टे जारी करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, ठट्टो सजावल बदीन ऐं जामशोर ज़िलनि जा DEOs डायरेक्टर्स ऐं सेक्रेटरी तालीम 28 सितंबर ते अदालत में तलब कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। सिंध हाई कोर्ट पारां हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि अंदरि सेकेंडरी उस्तादनि जे प्रमोशन्स ते स्टे जारी कयो वियो आहे। हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जारी करे छॾियो आहे। उस्ताद जेके SST में उनजी प्रमोशन जेका DPC जारी कई हुई ऐं प्रमोशन जी जेका सीनारी लिस्ट जारी कई वई हुई उन ते बयानामो जारी करे छॾियो आहे। ऐं सेक्रेटरी तहलीम डायरेक्टर हैदराबाद डायरेक्टर तहलीम हैदराबाद ऐं 6 ज़िलनि जा जेके DOs आहिनि उन्हनि खे अदालत 28 सितंबर ते तलब करे वरितो आहे। ऐं जेका समाज ताईं अमल करामत DPC ते रोकण जो हुकुम जारी कयो वियो आहे, जंहिंमें ठट्टो सजावल बदीन ऐं जामशोर ज़िलनि जा जेके मुतासिर उस्ताद आहिनि JSP पास इकरा ते पास जेके उस्ताद आहिनि उन्हनि अदालत सां रुजू कयो, उनजो तिली वक़्तु इख्तियार कयो, मौक़फ़ इख्तियार कयो हो। उन्हनि सां ज़्यादती थी रही आहे। 2014 में जेके उस्ताद भर्ती थिया उन्हनि खे प्रमोशन ॾियारियो पियो वञे JSP मां SST में, पर उहे जॾहिं त उहे इकरा ते पास कंदड़ 2006 में भर्ती थिया हुआ, पर उन्हनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। खे नज़रअंदाज़ करे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो पियो वञे, जंहिं ते अदालत बाज़ाब्ता तौर ते लाॻापियल इख्तियारनि खे एप्लीकेशन ते ॿुधणी जेका आहे करण खां पोइ वकील जा दलील ॿुधण खां पोइ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। 28 सितंबर ते तारीख़ मुक़ररु कई वई आहे। लाॻापियल इख्तियारनि ते तहलीम खाते जी इस्लाह खे हिदायत कई वई आहे त DPC जेका प्रमोशन आहे उन ते अमल करामत तेसिताईं जेका आहे मुअत्तल रहंदी, जेसिताईं उहे लिस्ट पेश कनि ऐं रूबरू मीटर शुरूआती ते अदालत में पेश कयनि। इन हवाले सां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियूं त 470 उस्ताद आहिनि सॼी सिंध में जेके मुतासिर थियल आहिनि। इकरा ते सिफ़ारिश कयल उनखे सबूत जेके घुरिजियूं आहिनि उहे पूरियूं थियल आहिनि। उनजे बावजूदि उन्हनि खे प्रमोशन खां महरूम रखियो पियो वञे। इब्तिदाई मरहले में 4 जेके ज़िलनि जा जेके मुतासिर उस्ताद आहिनि उहे डायरेक्टर हैदराबाद ऐं सेक्रेटरी तहलीम ऐं 6 DOs खे धुर बणाईंदे अदालत में रुजू कयो, जंहिं ते अदालत इश्तिहार जारी कंदे 28 सितंबर ते तारीख़ मुक़ररु करे छॾी आहे। जी वॾी महिरबानी नाज़िम ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। सिंध हाई कोर्ट पारां हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि जे सेकेंडरी उस्तादनि जे प्रमोशन ते स्टे जारी करे छॾियो आहे। ॿी ख़बर अवां सां